जेको हशर 9 मई सानहे में मुलवस जवाबदारनि जो थियो, उहो ई हशर इस्लामाबाद ते चढ़ाई जूं धमकियूं ॾींदड़नि जो बि थींदो। जंहिं शख़्स अवाम खे 9 मई ते इस्तेमालु कयो, उहो जेल में आहे। पीटीआई बानी अवाम खे 9 मई ते वरगलायो। का बि पार्टी पंहिंजे इक़्तिदार जे लालच लाइ नौजवाननि खे बेवकूफ़ बणाए थी त उन जी ॻाल्हि न ॿुधी वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जूं मलीर कैंट वेझो रेड लाइन BRT मंसूबे जे हलंदड़ कम जो मुआइनो करण बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त मायूसी जूं ॻाल्हियूं कंदड़ नाकाम थींदा। जेकॾहिं पीपल्स पार्टी अॼु वफ़ाक़ी वज़ारतुनि में नाहे त उन जो मतिलबु इहो नाहे त जमहूरी अमल में का रंडक पैदा करे रही आहे। मुल्की तरक़ी जे हर फ़ैसिले में असां वफ़ाक़ सां गॾु बीठा आहियूं। रेड लाइन BRT पाकिस्तान जी पहिरीं बस सर्विस हूंदी जेका बायोगैस ते हलंदी। निगरान हुकूमत प्रोजेक्ट जे सिलसिले में अखियूं बंदि करे छॾियूं हुयूं। रेड लाइन BRT मंसूबे खे हर सूरत में मुकमल कयो वेंदो। सिंध हुकूमत रोकियल मंसूबनि लाइ फंड्स जारी करे रही आहे। जिना एवेन्यू ते रेड लाइन BRT जो कमु 3 महीननि अंदरि मुकमल करण जी हिदायत कई आहे। येलो लाइन BRT ते बि कमु शुरू थी चुको आहे। आलमी बैंक जे सहकार सां खोड़ सारा मंसूबा शहर में हली विया आहिनि। मुल्क में इजाफी खंड ॿाहिरां घुराइण जा इम्कान पैदा थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खंड जे बरामद जो जाइज़ो वठण लाइ हुकुम जारी करे छॾिया। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म काबीना जे ताज़े इजलास में नेशनल फूड सिक्योरिटी वारी वज़ारत खे हिदायत कई। सऊदी अरब जी सीड़पकारी बाबत नायब वज़ीर जी क़यादत में सीड़पकारनि जो वफ़द अॼु पाकिस्तान पहुची रहियो आहे। वफ़द सऊदी वली अहद ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन सलमान जी ख़ासि हिदायतुनि ते पाकिस्तान जो दौरो कंदो। वफ़द में सऊदी अरब जूं कारोबारी वापारी ऐं सीड़पकार शख़्सियतूं शामिल हूंदियूं। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मूजिब सऊदी वफ़द जे दौरे दौरान $10 अरब ताईं सीड़पकारी जे मुआहिदनि ऐं मुफ़ाहमत जी याददाश्त नामनि ते सही जो इम्कान आहे। नायब वज़ीर आज़म में परडेही वज़ीर इसाक डार सां सऊदी अरब जे परडेही वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान आल सऊद जी मुलाक़ात। गैम्बिया जे शहर बंजोल में 15वीं OIC सरबराही कॉन्फ्रेंस जे मौक़े ते थियल मुलाक़ात में बितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं। इसाक डार पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में डिघे स्ट्रेटेजिक ऐं इक़्तिसादी लाॻापनि जी अहमियत जो ज़िक्र कयो। ॿिन्ही मुल्कनि जे परडेही वज़ीरनि पारां विच ओभर जी सूरतहाल ते ॻणती जो इज़हार। वफ़ाक़ी हुकूमत लाहौर ऐं कराची में घटि हिकु पासपोर्ट ऑफिस 24 कलाक खुलियल रखण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त अवाम खे आसानी ऐं सहूलियत फ़राहम करण लाइ लाहौर ऐं कराची में घटि हिकु पासपोर्ट ऑफिस 24 कलाक खुलियल रहंदी। 24 कलाक पासपोर्ट ऑफिस खुलियल रहण सां शहरियुनि खे आसानी मुमकिन थींदी। पंजाब जे नए गवर्नर सरदार सलीम हैदर जी अॼु रिथियल हलफ़ बरदारी तक़रीब मुलतवी कई वई। गवर्नर जी हलफ़ बरदारी तक़रीब 7 मई ते शाम जो 5 वॻे थींदी।